थो प्यार जे क़ाबिल भली महबूब माणा कर मोहिया तो कयो माए मोहिया तो कयो माए भली महबूब माणा कर हो लगी थो प्यार जे क़ाबिल भली महबूब माणा कर हो लगी थो प्यार जे क़ाबिल। अड़िहा पांद कपड़े जो छिनी फाड़े छॾाया अड़िहा पांद कपड़े जो छिनी फाड़े छॾाया मगर तो साड़ी याद मगर तो साड़ी याद भली महबूब माणा कर हो लगी थो प्यार जे क़ाबिल भली महबूब माणा कर हो लगी थो प्यार जे क़ाबिल। सितमगर थी बिला शक थी अखिन ते सब सितम तुंहिंजा सितमगर थी बिला शक थी अखिन ते सब सितम तुंहिंजा नाहे का ॻाल्हि हीअ मुश्किल नाहे का ॻाल्हि हीअ मुश्किल भली महबूब माणा कर हो लगी थो प्यार जे क़ाबिल भली महबूब माणा कर हो लगी थो प्यार जे क़ाबिल। जवे एजाज़ हित आहिनि हज़ारे ॿिया बि सुहिणा पर जवे एजाज़ हित आहिनि हज़ारे सुहिणा ॿिया बि पर हथां तुंहिंजे थियसि बिस्मिल हथां तुंहिंजे थियसि बिस्मिल भली महबूब माणा कर हो लगी थो प्यार जे क़ाबिल भली महबूब माणा कर हो लगी थो प्यार जे क़ाबिल आह लगी थो प्यार जे क़ाबिल हो थोड़ा लगी थो प्यार जे क़ाबिल लगी थो प्यार जे क़ाबिल। अस्सलामु अलैकुम ईद मुबारक व्यूअर्स कीअं आहियो तव्हां उम्मीद थी कयां त तव्हां सभु ठीकु हूंदव जीअं त मां आहियां तव्हांजी होस्ट ऐं दोस्त कोमल नास तव्हांखे हिन ईद जे प्रोग्राम में भली कार था चऊं अॼु बि असां तव्हां सां गॾु आहियूं सो उमेद आहे त तव्हां बि पंहिंजे पंहिंजे घरनि में पंहिंजे पंहिंजे प्यारनि सां पंहिंजे पंहिंजे दिलि वारनि सां सिंध म्यूज़िक ॾिसी रहिया हूंदव ऐं ईद मल्हाए रहिया हूंदव। सो अॼु जेको आहिनि असां सां तमामु ख़ूबसूरत गेस्ट बि मौजूदु आहिनि तमामु सुठा सिंगर आहिनि तमामु सुठी शख़्सियत जा मालिक आहिनि तमामु सुठो हुननि जो इख़लाक़ आहे ऐं हुननि जो जेको आहे तमामु वायरल जेको आहे उहो सॉन्ग बि थियो आहे। सो सम्झी त तव्हां विया हूंदव ख़ूबसूरत आर्टिस्ट असां सां जेको गॾु आहे मौजूदु आहे हुननि सां मुलाक़ात था कयूं। सो असां सां गॾु आहिनि शाहिद भंगवार साहब कीअं आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह से सबका पहला था अस्सलाम वालेकुम ईद मुबारक। वालेकुम सलाम खैर मुबारक तव्हांखे बि ईद जूं लख लख मुबारकूं ऐं सिंध टीवी जे पूरे सथ खे ईद जूं मुबारकूं ऐं जेके ॾिसंदड़ असांजा दोस्त आहिनि मुस्लमान भाइर आहिनि देश में आहिनि परदेस में आहिनि जिते जिते बि आहिनि
असांजे तरफ़ां हिंदू भाइरनि खे बि असांजे तरफ़ां ईद जूं लख लख मुबारकूं सभिनी दोस्तनि खे ऐं ख़ासि तौर ते परदेस वारनि खे मुंहिंजे तरफ़ां ऐं असांजे तरफ़ां तव्हांजे सभिनी टीम जे तरफ़ां लख लख मुबारकूं। थैंक यू सो मच तव्हां जेको असांजे प्रोग्राम में आया हो लख कुर्ब ऐं असां सां गॾु जेके आहिनि असांजा म्यूज़िशियंस बि मौजूदु आहिनि उन्हनि खां बिना हूंदो आहे असांजो प्रोग्राम अधूरो। सो शोभी भाई उन्हनि जी जेकी पूरी टीम आहे उन्हनि खे वेलकम चवंदासीं ऐं अस्सलाम वालेकुम ईद मुबारक शोभी भाई। अस्सलाम वालेकुम, आपको भी बहुत बहुत ईद मुबारक। वालेकुम अस्सलाम। और फिर जितने भी व्यूवर्स हैं उनको भी बहुत बहुत ईद मुबारक। और यकीन माने कि सिंध टीवी मैं कहता हूँ कि मैंने और जगह दीगर भी काम किया, लेकिन यकीन माने वाहिद है सिंध टीवी पूरे सिंध में, पूरे कराची में, पूरे पाकिस्तान में। और मैं अप्रिशिएट करता हूँ अपनी सारी टीम को जो हमने रमज़ान में ट्रांसमिशन की। कोमल आपको तो सब पता ही है। जी जी बिल्कुल। और वो इतने अच्छी, इतने प्यार से, इतनी सक्सेसफुल ट्रांसमिशन थी कि अब हमें ईद के दिन बहुत और ज़्यादा मज़ा आ रहा है। यकीन माने एनर्जी डबल हो गई है। और मैं ये कहना चाहूँगा कि जो प्रोग्राम आपने स्टार्ट किया है शुरू में, जिस तरह यकीन माने बड़ा सुरीला प्रोग्राम आपने शुरू किया है, आप बहुत प्यारी भी लग रही हैं, अच्छी भी लग रही हैं। थैंक यू सो मच शोभी भाई। ये आपकी नज़रों का कमाल है कि मैं आपको अच्छी लग रही हूँ, वैसे मैं इतनी अच्छी हूँ नहीं। सो हमारे साथ जो है नाज़रीन असां सां गॾु जेके आहिनि उहे शाहिद भंगवार साहब मौजूदु आहिनि। शाहिद भंगवार साहब इहो ॿुधाईंदा त तव्हांजी ईद कीअं गुज़री? ईद तमामु ज़बरदस्त। बसि ईद में इहो आहे त मां मिठो घटि खाईंदो आहियां इलाही। अच्छा, तव्हांजी बि आदत मूं वांगुरु आहे, मां बि मिठो इलाही घटि खाईंदी आहियां। बिल्कुलु इलाही घटि खाईंदो आहियां। बाक़ी इहो आहे त ईद बसि कयोसीं पंहिंजो घर में, वरी चैनल ते हिते तव्हां वटि सिंध टीवी ते असांजी मतिलबु इहे चैनल्स ते जेके हूंदा आहिनि असांजी ईद हिते ई हूंदी आहे। पंहिंजा फैमिली मेंबर जेके हूंदा आहिनि तक़रीबन असांजा ईद चैनल्स ते हूंदा आहिनि, सिंधी चैनल जेके बि आहिनि ऐं ख़ासि तौर ते सिंध टीवी ते। जी अच्छा, हाणे तव्हां असांखे जेको आहे कलाम जो टाइम आहे सो कलाम कहिड़ो ॿुधाईंदा तव्हां असांखे? जी मूं कुझु अर्सो पहिरियों बलोची गीत ॻायो। मूं ॻाईंदो ई तक़रीबन बलोची गीत आहियां। बिल्कुलु बिल्कुलु। त मूं उहो तव्हांखे ॿुधायां थो। जी जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। जी जी थरा मीरे बलोच, जी जी थरा शेरे बलोच, तूं था असुल में दिले बलोच, थवे बहादुर जिले बलोच। जी जी थरा मीरे बलोच, जी जी थरा शेरे बलोच, तूं था असुल में दिले बलोच, थवे बहादुर जिले बलोच। जी जी थरा मीरे बलोच। हवाल में ये रवाज, कांठ में फिल में कचहरी में लिबास लाजवाब, मैं लिबास लाजवाब। जी जी थरा मीरे बलोच, जी जी थरा शेरे बलोच, तू था असुल में दिले बलोच, थवे बहादुर जिले बलोच। जी जी थरा मीरे बलोच, जी जी थरा शेरे बलोच। तोप तलवार बंद बां, शायर बुकटी मजीद बलोच को मार जी गुशा, बलोच को मार जी गुशा। जी जी थरा मीरे बलोच, जी जी थरा शेरे बलोच, तू था असुल में दिले बलोच, थवे बहादुर जिले बलोच। जी जी थरा मीरे बलोच, जी जी थरा शेरे बलोच। वाह 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 ज़बरदस्त।
हूअं त तव्हां असांखे झुमाए छॾियो पर इन जो थोरो मतिलबु बि ॿुधाईंदा हलो। मतिलबु इहो बलोच क़ौम जे शान में आहे। अच्छा, जी जी, बलोच क़ौम जी शान में आहे, छो त असां त सिंधी आहियूं, असांखे त सम्झ में न। सिंधी बलोच ॿाहिरि आहियूं, का फ़र्क़ु अच्छा, हिन जो माना ॿुधायो तव्हां त सिंधी में। माना इहो आहे त जी मीर बलोच, मतिलबु तव्हां माना सुठा इंसान आहियो ऐं दिलेर जेके माण्हू हूंदा आहिनि बलोच जेका आहिनि सो अच्छा हिन हिसाब सां यानी बलोचनि जी तारीफ़ आहे। अच्छा, वाह 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 वाह, ज़बरदस्त। अच्छा, शाहिद साहब इहो ॿुधाईंदा त तव्हांजी शुरूआति किथां थी? अच्छा, पहिरियों मां अॼु परेशान आहियां, छो? तव्हांखे मूं सदाई ॻाईंदे ॾिठो आहे, अॼु तव्हां होस्टिंग कंदे तव्हांखे पहिरियों दफ़ो ॾिठो आहे। बसि इहो जेको आहे सिंध टीवी जेको आहे असांजो पंहिंजो घरु आहे बिल्कुलु। ऐं कोशिश करण सां ई हर शइ ईंदी आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। महिनत में ई अज़मत आहे, सो पोइ हिकिड़ी नंढड़ी कोशिशि आहे बसि। न ज़बरदस्त, माना हाणे माशाल्लाह तव्हांखे मुबारक हुजनि। पहिरियों सिंगर, हाणे सिंगर सां गॾु होस्ट बि आहियो, माशाल्लाह तमामु सुठी होस्टिंग कयो। पहिरियों सिंगर बि हुयमि ऐं एक्टर बि हुयसि, मॉडल बि हुयसि। अच्छा, होस्टिंग हाणे फर्स्ट टाइम आहे। ओ बसि इहो ई रहियल हो, माशाल्लाह इहो बि कमु थी वियो आहे, ज़बरदस्त। हाणे तव्हां सवाल पुछो। जी हा, मां इहो बि सवाल पुछां त तव्हांजी शुरूआति मतिलबु किथां थी? मुंहिंजी शुरूआति मां ॻोठ में जेको आहे सो उस्तादु हुयो, उन्हनि वटि कॾहिं कॾहिं वेंदो हुयुमि, मां थोरो घणो सिखां पियो। पोइ वरी मां ॿुधंदो हुउमि उस्तादु पंहिंजो बाबा शमन अली मीराली साहिब खे। वाह वाह। मां फॉलो उस्तादु बाबा शमन अली मीराली साहिब खे कयो। पोइ उनखां उस्तादु शमन अली मीराली साहिबु मूंखे सिंधी चैनल्स ते मिलंदा हुआसीं। कोई जीअं ईद जो इवेंट थी वियो या को न्यू ईयर जो या मतिलबु कल्चर डे जो, त पोइ उस्तादु बाबा कुझु शयूं मूंखे ॿुधाईंदो बि हुयो। त पोइ ईअं कंदे कंदे अल्हम्दुलिल्लाह बसि हिन स्टेज ते पहुता आहियूं। ऐं उस्तादु बाबा खां मूं गानो बि ॿुधायो आहे शमन अली मीराली साहिब खां। उस्ताद जी महिरबानी जो इन क़ाबिल मूंखे सम्झियो अथई। पोइ इहो सिलसिलो। अच्छा, तव्हांजो उहो पहिरियों जेको गीत कहिड़ो हुयो जेको तव्हां गुनगुनायो हुयो या तव्हां ॻायो हुयो? पहिरियों गीत उहो मूं ॻायो हो बलोची में हुयो, तॾहिं मुंहिंजे ख़्याल में टिकटॉक जो सिस्टम न हुयो। हा, हाणे त सोशल मीडिया जो दौर आहे, गानो अचे थो त वायरल। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। उहो पोइ मूं शायदि कंहिं चैनल ते हलायो। अच्छा, त उहो कुझु हलियो थोरो घणो, पर इहो आहे त माना सोशल मीडिया जो दौर न हुयो, उन हिसाब सां पोइ थोरो। अच्छा, तव्हांखे जेकी शोहरत मिली उहो मतिलबु केतिरे अरसे खां पोइ मिली? मूंखे यानी 14 सालनि खां पोइ या 15 सालनि। अच्छा, माशाल्लाह। मूंखे त 4 साल थिया, मां चवां थी फेमस ई नथी थियां, फेमस ई नथी थियां, छा ॻाल्हि आहे? तव्हांखे 14 साल वॾो अरसो आहे। ऐं मां सम्झां थो त मां ख़ुशि नसीब आहियां जो 14 सालनि में मूंखे अलाह साईं एतिरी इज़त ॾिनी आहे। 14 साल महिनत करणी पवंदी। 14 सालनि में मां त अलाह साईं जो शुक्रगुज़ार आहियां जो एतिरे में मूंखे एतिरो शोहरत ॾिनो अथई। हालांकि तव्हां ॾिसो त माना माण्हुनि जी ज़िंदगी ॻरी था वञनि त माना उहो नथो मिले। अच्छा, जेको आहे सवाल खे हितां ई कंटिन्यू कंदासीं। हिन ईद जे स्पेशल प्रोग्राम में जेको आहे हाणे वक़्तु थियो आहे हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, ऐं अञा जेको आहे असांजो प्रोग्राम हलंदो रहंदो, सो काॾे बि न वञिजो, ॾिसंदा रहो। असां सां शाहिद भंगवार साहब मौजूदु आहिनि, तव्हांखे सुठा सुठा कलाम ॿुधाईंदा। सो हाणे वक़्तु थियो आहे ब्रेक जो, काॾे बि न वञिजो। ईद मुबारक मुंहिंजी तरफ़ां तव्हां सभिनि खे हिकु दफ़ो ॿीहर, ऐं सिंध टीवी जी पूरी टीम जी तरफ़ां तव्हांखे ईद मुबारक। असां सां सुहिणो सुहिणो ऐं सुठी शख़्सियत जो मालिक जेको आर्टिस्ट मौजूदु आहे, शाहिद भंगवार साहब। जी शाहिद भंगवार साहब, हिते अची तव्हांखे छा महसूसु पियो थिए, कीअं पिया महसूसु कयो? मतिलबु हे सिंध टीवी जेका आहिनि उहो असांजो पंहिंजो चैनल आहे। सिंध टीवी में त जेके ईद जूं ख़ुशियूं आहिनि उन्हनि खे कीअं महसूसु कयो पिया? अल्हम्दुलिल्लाह तमामु सुठे तरीक़े सां ईद जी ख़ुशियुनि खे इंजॉय कयूं था। ऐं मां नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां, मुंहिंजो बेसिकली जेको ज़बान आहे, लैंग्वेज आहे, उहा आहे बलोची। अच्छा, माना सिंधी मूंखे ॻाल्हाइण घटि ईंदी आहे। न न, तव्हां माशाल्लाह सुठी सिंधी थिए त पोइ माज़रत। न न, तव्हां सुठी सिंधी पिया ॻाल्हायो। अच्छा, ईद जे ॾींहुं जेको आहे उहो बलोचनि जी अहिड़ी कहिड़ी डिश हूंदी आहे जेकी उहे ईद जे ॾींहुं ते पचाईंदा आहिनि, जेकी ख़ासि हुजे? मतिलबु ख़ासि बलोचनि जो जेको आहे न, घणो करे नंढो गोश्त जेको आहे न उहो ज़्यादा। अच्छा, मटन जी। पोइ हाणे तव्हां खाए आया हो या? उहो तयारु थिए पियो, हितां तव्हांजे प्रोग्राम मां थी करे पोइ वञी करे खाईंदुमि इंशाल्लाह। अच्छा, मूंखे ईअं थो लॻे त जेकी नंढी ईद हूंदी आहे, मतिलबु इन में मिठो वग़ैरह बि पचंदो आहे, वॾी ईद ते मतिलबु गोश्त जेको आहे उहो पचंदो आहे। सो तव्हां जे मतिलबु नंढी ईद ते ई तव्हां जेको आहे गोश्त खाइण जी तयारी कयो पिया? बिल्कुलु, उहो मिठो तयारु थींदो आहे घर में, पर तव्हां ॿुधायो न त मिठो तव्हां घटि खाईंदा? मां पाण, लेकिन फैमिली में त खाईंदा हूंदा? बिल्कुलु, हा, फैमिली में खाईंदा। अच्छा, हाणे जेको आहे उहो कहिड़ो कलाम ॿुधाईंदव तव्हां असांखे? हाणे बि मुंहिंजो तमामु सुठो बलोची गीत जेको हलियो आहे,
सब बलोची ॿुधाईंदव, असांखे सम्झ में ई नथो अचे। सिंधी ॿुधायां भला? हा सिंधी ॿुधायो न। नहीं फिलहाल तव्हांखे बलोची ॿुधायां थो, इन खां पोइ ठीक तव्हांखे सिंधी ठीक आहे ठीक आहे ओके ओके। रवां मस्त दरबारा रवां मस्त दरबारा खवां हमरा नया गढ़दा आजाद बिया दड़दा फकीर फुकराह गुशी रवा मस्त है दरबारा खवा हमरा ने अगड़दा गंढा कूजा गोयारिया बिया आजाद मदड़दा रवा मस्त है दरबारा खवा हमरा ने अगड़दा गंढा कूजा गोयारिया बिया आजाद मदड़दा रवा मस्त है दरबारा खवा हमरा ने अगड़दा गंढा कूजा गोयारिया बिया आजाद मदड़दा हम हंदे में मस्तानी हम हंदे मलंगानी इश्क आश शोखानी वधिया नाश अखड़दा हम हंदे में मस्तानी हम हंदे मलंगानी इश्क आश शोखानी वधिया नाश अखड़दा रवा मस्त दरबारा खवा हमरा ने अगड़दा कंढा कूजा गोयारिया बिया आजाद मदड़दा मथई दरगाह निश्ती बा मथई भारी न खती बा मशायर बादशाह बुगनी मुरीदा थई हमें मरदा मथई दरगाह निश्ती बा मथई भारी न खती बा मशायर बादशाह बुगनी मुरीदा थई हमें मरदा रवा मस्त है दरबारा खवा हमरा ने अगड़दा गंढा कूजा गोयारिया बिया आजाद मदड़दा रवा मस्त है दरबारा खवा हमरा ने अगड़दा गंढा कूजा गोयारिया बिया आजाद मदड़दा रवा मस्त है दरबारा खवा हमरा ने अगड़दा गंढा कूजा गोयारिया बिया आजाद मदड़दा वाह 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 वाह। अच्छा हाणे इन जो मतिलबु ॿुधायो त छा आहे सिंधी में? ॿी बलोची में सूफ़ियाणा गीत ईअं सम्झो जेतो त वेंदुमि कंहिं मुर्शिद जी दरगाह ते वञी हुते किरंदुमि ऐं पोइ घर कोन मोटंदुमि, बसि दुनिया जहान जा जेके दर्द आहिनि उन्हनि मां आज़ादु थी बसि वञी कंहिं दरगाह वसाईंदुमि। अच्छा जेको सभिनि खां मशहूरु जेको तव्हांजो गीत थियो उहो ॿुधो त मां बि हुयो, पर जेके असांजा न्यू जेके जनरेशन जेके आहे उन्हनि खे ख़बर न आहे, सो तव्हां ॿुधायो त कहिड़ो तव्हांजो जेको आहे तमामु घणो जेको मशहूरु थियो हुजे कलाम? उहो अलहमदुल्ला व्यूअर्स जेके ॾिसनि था उन्हनि खे बि ख़बर हूंदो। अलहमदुल्ला मुंहिंजो हीउ गीत इंटरनेशनल लेवल ते हलियो आहे, बलोची में बि बलोचनि में ॿुधो, सिंधियुनि में उहो तव्हां खां असां ॿुधंदासीं लाज़मी। लाज़मी, उहो त लाज़मी हा आहे उहो लाज़मी न। ॿुधंदासीं शायदि भंगवार हुजे अल्लाह मेली मैयारा न हुजे त पोइ माना हा, ऐं उहो बि लाइव ॿुधंदासीं। प्रोग्राम अधूरा बिल्कुलु ॿुधाईंदासीं तव्हांखे लाइव। अच्छा शाहिद भंगवार साहब इहो ॿुधायो त बचपन जी जेकी ईद हुई उहा मतिलबु उनखे तव्हां मतिलबु सुठो पिया सम्झो या हाणे जी जेकी ईद आहे उन में जेको आहे तव्हांखे अचे पियो मज़ो? कोमल ॻाल्हि इहा आहे त बचपन जी ईद जेका आहे न उहो कमाल हूंदो। वाकई यकीन कयो असांखे ख़बर हूंदो त सुभाणे ईद आहे न, सॼी सॼी राति निंड न ईंदी ख़ुशी में। बिल्कुलु बिल्कुलु सुभाणे ईद आहे, नवां कपिड़ा पाईंदासीं, तयारु थींदासीं, दोस्तनि सां गॾु घुमणु वेंदासीं ऐं इंजॉय कंदासीं। बचपन जी जेकी ईद आहे न उहा वाकई जेको आहे उहो यादगार ईद हूंदी आहे ऐं दिलि चवंदी आहे त दुबारा उहो वक़्तु जेको आहे अची वञे वापसि ऐं असां नंढड़ा थी वञूं, छो त बचपन जी ईद ॾाढी सुठी मतिलबु ईद गुज़रंदी आहे। हाणे त माना बसि
अच्छा इहो ॿुधायो त ईद वारे ॾींहुं जेको आहे बलोचनि जहिड़ी कहिड़ी ड्रेस जेकी आहे उहा हूंदी आहे मतिलबु जेकी पाईंदा आहिनि उहे बलोच ख़ासि जेकी हूंदी आहे मतिलबु ख़ासि ड्रेस जेको आहे बलोचनि जो इहो कराटे त पटको ॿधंदा आहिनि घणो करे ऐं हुन में नौरोज़ी छबा स्टाइल ऐं वॾी शलवार इहो घेर वारी जेकी घेर वारी शलवार वॾी इहो माना इहो हिनजा शौक़ीन अच्छा उहा घेर वारी शलवार पाइण त मतिलबु सवली हूंदी आहे पर हुनखे जेको आहे उहो त तव्हां भाभी खे ख़बर हूंदी त हुनखे धोइण ॾाढो ॾुखियो हूंदो आहे बिल्कुलु सही ॻाल्हि आहे इहो तव्हां सही था चओ ऐं हुनजे लाइ जेको आहे धोबी बि जेको चवंदा आहिनि त असांखे हिन जो 40-50 रुपया तव्हां असांखे एक्स्ट्रा ॾियो छो शलवार तव्हां ॾींदा आहियो धोबियुनि छा कयो ॾियणो थो पए ऐं मां ॾिठो आहे तव्हां अक्सर उहा शलवार पाईंदा आहियो घणो करे मां वॾी शलवार पाईंदो तव्हांखे पैसा ख़र्च करण जो ॾाढो शौक़ु आहे मतिलबु धोबी खे तव्हां पैसा घणा ॾींदा आहियो त ख़र्च ॾियणो पए थो न शौक़ जे लाइ करिणो थो पए बिल्कुलु हाणे त अलाह साईं तव्हांखे माशाल्लाह नवाज़ियो आहे ऐं जेको आहे धोबी खे ॾियणु केॾी वॾी ॻाल्हि आहे अच्छा इहो ॿुधायो त तव्हांजो जेको सॉन्ग मशहूरु थियो उन खां पोइ जेको आहे तव्हांजी तबियत में केतिरो मतिलबु उहो शोहरत मिलण खां पोइ मतिलबु तव्हांजी तबियत मां पाण खे मां पंहिंजी तबियत में मां उहो ई महसूसु कंदो आहियां त मां उहो ई शायदि भंगवार आहियां हा बिल्कुलु मां मतिलबु पाण खे कॾहिं अहिड़े लेवल जो आर्टिस्ट न आहे सम्झो अॼु ॾींहं ताईं मां कंहिं बि माण्हू जो फ़ोन ईंदो आहे मां फ़ोन अटेंड कंदो आहियां कोई बि वॉइस ईंदो आहे हुनजो रिप्लाई कंदो आहियां बाक़ी हाणे इंसानु आहे कमकार ज़माना प्रोग्राम वग़ैरह बिज़ी हूंदो आहे त पोइ कॉल न बि खणी सघां थो या पोइ मतिलबु जेके माना हिन फील्ड में असां सां गॾु रहिया आहिनि दोस्त रहिया आहिनि आर्टिस्ट रहिया आहिनि त माना मां हर कंहिंखे उहो ई रिस्पेक्ट ॾींदो आहियां मां पाण खे आर्टिस्ट न आहियां ऐं इंसान खे हुजण बि ईअं खपे जेको आहे अच्छा काफ़ी माण्हुनि में एटीट्यूड अची वेंदो आहे उहे जेको आहे न पोइ पोइते हलिया वेंदा आहिनि सही ॻाल्हि आहे सो चवंदा आहिनि न सिंगिंग जी जेकी फील्ड आहे हुन में जेतिरी निवड़त हुजे त ओतिरो मतिलबु इंसानु वधंदो आहे न बिल्कुलु सही अच्छा ईद जी ख़ुशियुनि में जेको आहे हाणे तव्हां असांखे कहिड़ो कलाम था ॿुधायो दिलि थी चए त तव्हांखां गाना ई ॿुधूं बसि अच्छा बिल्कुलु तव्हांखे गानो ॿुधायां थो अच्छा मूंखे तव्हां गानो मतिलबु थोरो पिया ॿुधायो थोरो वॾो गानो ॿुधायो थोरो एंजॉय कयूं मां चवां थो त बसि जीअं हेॾो अचे ऐं हेॾो माण्हू ॿुधे न तव्हांखे वञी तकड़ मतिलबु जल्दी जल्दी ॻाए ई मां घर वञा घर तव्हांजो लाइ पचे पियो न मटन तव्हांखे उहो खाइणो पए न जी हाणे छा था ॿुधायो तव्हां हाणे सिंधी गीत तव्हांखे ॿुधायां थो मां सिंधी ॿुधायो त सम्झ अचे न असांखे बि हिकारो भॻो यारो मूंखे इश्क परायो वा ॿी ॻाल्हि न धारण जो को दुख नाहे धारण जो को दुख नाहे पंहिंजन रोवा रोवा ॿी ॻाल्हि न ॿी ॻाल्हि न माण्हू पिया चवनि मूंखे तोसां यार सचो नाहे माण्हू पिया चवनि मूंखे तोसां यार सचो नाहे हाणे पई ख़बर मूंखे जॾहिं धोखो मिलियो आहे हथ सां ॾेई मूं दिलड़ी हथ सां ॾेई मूं दिलड़ी दर्द पिरायो ॿी ॻाल्हि न ॿी ॻाल्हि न हिकारो वॻो यारो हिकारो वॻो यारो मूंखे इश्क परायो ॿी ॻाल्हि न ॿी ॻाल्हि न ज़ुल्फ़कार हयातीअ जो अरमान
नाज़ हुयो जैते मुखे नाज़ हुयो जैते तंहिं दर खां धिकारियो ॿी ॻाल्हि न ॿी ॻाल्हि न धारन जो को दुख नाहे धारन जो को दुख नाहे पंहिंजन ई रोवारो ॿी ॻाल्हि न ॿी ॻाल्हि न वाह 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 ही कारो वॻो यारो मूंखे इश्क पारायो आहे मुंहिंजो ॿी उस्ताद ॻाल्हि बाबा न जो मशहूरु गीत हा बिल्कुलु ॿी ॻाल्हि तव्हांखे अच्छा तव्हांखे कंहिं पारायो आहे कारो वॻो उहो को ज़मानो हुयो गुज़री वियो ज़मानो कहिड़ो अञा बि तव्हां माशाल्लाह उहो कहिड़ो ज़मानो हुयो टाइम गुज़री मतिलबु कुझु साल थिया माना बचपन में कयो छा हाणे बि तव्हां यंग लॻा पिया आहियो असल माशाल्लाह में इहा कुझु अरसो पहिरियों थियो त माना ज़मानो गुज़री वियो न अच्छा मतिलबु मोहबत कई तव्हां मोहबत हाणे कीअं न कयो हूंदो इंसान न हुजे मोहबत न कयो हुजे अच्छा मोहबत कई या इश्क कयो मोहबत कयो आहे इश्क न आहे कयो अच्छा चवंदा आहिनि त मोहबत जेको आहे उहो हर कंहिं सां थी वेंदी आहे पर जेको इश्क आहे उहो हिकु इंसान सां थींदो आहे इहो आउं सादो आहियां मूंखे इहा ख़बर न आहे अच्छा तव्हांखे मतिलबु इश्क जी ख़बर न बाक़ी मोहबत तव्हां कई आहे अच्छा मोहबत केतिरनि सां कई आहे इहो हाणे ऑन द स्क्रीन माराईंदे छा ऑन द स्क्रीन ॿुधो था स्क्रीन न न पोइ छा उहो त गुज़री वियो न तव्हांजो वक़्तु पोइ मुंहिंजी माई ॿुधे त पोइ ख़ैर आहे माई ॿुधंदी त ॿ टे जेको आहे उहो न वाह न जेको हुयो बसि हाणे ज़िंदगी गुज़ारियूं पिया अच्छा मूंखे इहो ॿुधायो त मोहबत ऐं इश्क में छा फ़र्क़ु आहे मूंखे ख़बर न आहे तव्हांखे चयो मां सादो माण्हू आहियां मूंखे ख़बर न आहे इश्क ऐं मोहबत में कहिड़ो लॻो नथा तव्हां सादा तव्हां जेको आहे न उहो तव्हांखे लिखायो यकीन नथो अचे मां चवंदो त मां सादो आहियां मूंखे इन शयुनि जी ख़बर कोन्हे अच्छा चलो ठीकु आहे सो हाणे वक़्तु आहे ब्रेक जो हिन ईद जी ख़ुशियुनि में असां आहियूं तव्हां सां गॾु ऐं असां कोशिशि कंदा आहियूं त तव्हांखे जेको आहे उहो ख़ुशि कयूं ऐं तव्हांजे लाइ सुठो प्रोग्राम कयूं सो हाणे वक़्तु आहे हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो काॾे बि न वञिजो जल्दी वापसि था अचूं वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार था चऊं सिंध म्यूज़िक प्रोग्राम में ईद जो स्पेशल प्रोग्राम आहे ऐं जेको आहे उमेद थी कयां त तव्हां बि ईद जेको आहे पंहिंजे पंहिंजे प्यारनि सां मल्हाए रहिया हूंदव पंहिंजे पंहिंजे दिलि वारनि सां मल्हाए रहिया हूंदव असां सां गॾु जेके मौजूदु आहिनि शाहिद भंगवार साहब ॾाढा मज़े जा जेके आहिनि असांखे उहे कलाम ॿुधाइनि पिया ॾाढो इंजॉय पिया कयूं बलोची जेके ॿुधायो उन्हनि जी सम्झ न आई पर हुननि जेको आहे असांखे सिंधी में उहो ट्रांसलेट जेको आहे उहो करे छॾियो त इन जो मतिलबु इहो आहे सो तमामु मज़ो पियो अचे सो जी शाहिद साहब इहो ॿुधायो त ईदी तव्हां ॾींदा आहियो या वठंदा आहियो किथे ॾियणो थो पए किथां वठिणो थो पए किथां वठूं था किथे ॾियूं था किथां वठिणो पवंदो आहे ऐं किथे ॾियणो पवंदो आहे ॾियणो पंहिंजे घर जे भातियुनि खे फैमिली खे मतिलबु अबो अम्मा खे मतिलबु हिननि दोस्तनि खे बाक़ी जिते ईद ते यकीननि गैदरिंग प्रोग्राम किथे हूंदा ई हूंदा त पोइ उन्हनि मूं उतां वरी वठूं था माना इन जे करे चवंदो किथे ॾियणो थो पए किथां वठिणो थो पए अच्छा मतिलबु अम्मी अबू खे बि ॾींदा आहियो माउ पीउ त ज़ाहिर माउ पीउ हूंदा आहिनि सभु खां पहिरियां माउ पीउ ऐं पोइ जेको ॿारनि खे ॾींदा आहियो बिल्कुलु बिल्कुलु अच्छा ईद ते किथे घुमणु वेंदा आहियो घणो करे बसि घर में ई हूंदो आहे ईद ते मां अच्छा घर में हूंदा ॾींहं में पोइ राति जे टाइम दोस्तनि जो गैदरिंग थींदो आहे को प्रोग्राम थींदो आहे अच्छा गैदरिंग जेके उहा कराची में ई या कराची खां ॿाहिरि वेंदा आहियो किथे बि थी थो सघे त होॾे पोइ वेंदो आहे हलियो उहे त मुंहिंजा प्रोग्राम अलहमदुल्ला बलोचिस्तान ताईं बि थींदा आहिनि जेकबाबाद कश्मीर मतिलबु सॼी सिंध खां वठी बलोचिस्तान ताईं बि अच्छा पर ईद जो जिथे हूंदो आहे त उते माना कोशिशि कंदो आहे त आसपास में ई थी वञे त ज़बरदस्त आहे अच्छा ईद ते को आयो आहे तव्हांजो नओं एल्बम या को नओं कलाम बिल्कुलु ईद ते मूं 13 गीत ॻाया आहिनि अच्छा जी पोइ उन्हनि 13 गीतनि मां असांखे कुझु ॿुधाईंदव उहे अञा अपलोड ई न थिया आहिनि उहे सरप्राइज़ अच्छा मतिलबु उहो वीडियो शूट अञा करणी आहे बलोची उहो मतिलबु ईद खां पोइ तव्हां कंदा न मां अपलोडिंग त शुरू कयो आहे कुझु जेके आया आहिनि पर उहे सभु बलोची वरी तव्हांखे सम्झ में न ईंदा वरी तव्हां चवंदो त असांखे माना हिनजे करे तव्हांखे हिकु सिंधी असांखे सम्झ अचनि न अचनि लेकिन जेको आहे उहो म्यूज़िक ते त असां जेको आहे उहो झूमी सघूं था हा इहा ॻाल्हि सही आहे इहो आहे न त तव्हांखे सम्झ अचे न अचे लेकिन इहो आहे त इंजॉय असां कंदा आहियूं ऐं बलोची बि जेको आहे असांजी पंहिंजी जेकी आहे उहा सुठी हिकिड़ी ॿोली आहे बिल्कुलु सही सो हाणे तव्हां असांखे छा था ॿुधायो हाणे मुंहिंजो प्यारो पहिरीं दोस्त आहे तमामु सिंध जो सुठो शाइर बि आहे बिल्कुलु होस्ट बि आहे ऐं मतिलबु जिथे हुनखे बीहारियो हुते फिट आहे पाण अच्छा केरु आहिनि उहो नालो उहो आहे
इरशाद जागीरानी साहब वाह उन्हनि जो वाह गीत वाह। आहे इरशाद जागीरानी साहब खे केर नथो सुञाणे, ईअं पूरी सिंध थी सुञाणे उन्हनि खे। जी बिल्कुलु सही पोइ ॻाल्हि आहे। बिस्मिल्लाह कयो। अखड़न मां उन बेल अखड़न मां उन बेल वही हलिया नार रुनुस ज़ारो ज़ार जॾहिं मोकलाणी महबूबन कई तुंहिंजे भाकुर में निंड ईंदी आ अख मिल्ट लगी पोइ वेंदी आ ॿियो कुझु न साईं खपे ही सुकून सदाई खपे ॿियो कुझु न साईं खपे ही सुकून सदाई खपे तुझे भाकुर में निंड ईंदी आ अख मिल्ट लगी पोइ वेंदी आ ॿियो कुझु न साईं खपे ही सुकून सदाई खपे ॿियो कुझु न साईं खपे ही सुकून सदाई खपे जो थकल माण्हू भटकियल तड़पियल ऐं टुटल माण्हू ज़माने सॼे जो थकल माण्हू भटकियल तड़पियल ऐं टुटल माण्हू दिलि तो वटि अची बीहंदी आ अख मिल्ट लगी पोइ वेंदी आ ॿियो कुझु न साईं खपे ही सुकून सदाई खपे ॿियो कुझु न साईं खपे ही सुकून सदाई खपे कटी मूं तन्हाई मस मसत घड़ी का चंगी आई कई साल कटी मूं तन्हाई मस मसत घड़ी का चंगी आई मस किस्मत मोह क्यों दी दिया अख मिल्ट लगी पोइ वेंदी आ ॿियो कुझु न साईं खपे ही सुकून सदाई खपे ॿियो कुझु न साईं खपे हा ही सुकून सदाई खपे ज़िंदगी ठाहे छॾ पंहिंजे बाहुनि में ई लिकाए छॾ शाद होवी आबाद होवी शाद होवी आबाद होवी तेकू दम दम दे दुआवा आगल लावा हर महफिल दे विच मान होवई अते रब जा होमी छावा आगल लावा तन विच वसदी याद तुसाडी किवें मंसूर शाह भुलावा आगल लावा
इरशाद जी ज़िंदगी ठाहे छॾ पंहिंजे बाहुनि में ई लिकाए छॾ इरशाद जी ज़िंदगी ठाहे छॾ पंहिंजे बाहुनि में ई लिकाए छॾ तुंहिंजे ॿारनि जी छांव थींदी आहे अख मिल्ट लॻी पोइ वेंदी आहे ॿियो कुझु न साईं खपे ही सुकून सदाई खपे ॿियो कुझु न साईं खपे ही सुकून सदाई खपे तुझे भाकुर में निंड ईंदी आहे अख मिल्ट लॻी पोइ वेंदी आहे ॿियो कुझु न साईं खपे ही सुकून सदाई खपे ॿियो कुझु न साईं खपे ही सुकून सदाई खपे वाह 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 ॿियो कुझु न साईं खपे ही सुकून सदाई खपे खपे बस वाकई अॼुकल्ह जी जेकी महांगाई जे दौर में जेको आहे न उहो सुकून जेको मिलणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे बिल्कुलु सही ॻाल्हि आहे ऐं महबूब जे ॿाहुनि में सुकून मिलंदो आहे बिल्कुलु बिल्कुलु वरी हाणे तव्हां महबूब जी ॻाल्हि कई त दिलि थी चए त तव्हां खां वरी सवाल कयां हिकिड़ो त महबूब उहो मतिलबु अञा बि आहे या छॾे हलियो वियो बस छा ॿुधायां है तव्हांजो जेको मतिलबु एक्सप्रेशन आहिनि उहे मतिलबु ईअं थो लॻे त तव्हांखे हाणे बि यादि अची वई आहे कंहिंजी ताहिरी ॻाल्हि आहे इंसान आहे यादि त ज़रूरु कंहिंसां न कंहिंसां जेके ज़िंदगी जूं जेके लम्हात जेके गुज़रंदा आहिनि कंहिं बि फ़र्द सां कंहिं बि उन सां त पोइ उहे शयूं यादि ज़रूरु ईंदियूं आहिनि बिल्कुलु बिल्कुलु अच्छा शाहिद साहब इहो ॿुधायो त तव्हां मतिलबु कहिड़े कहिड़े मुल्कनि में जेको आहे उहो ॻाए चुका आहियो मां पाकिस्तान खां अलावा सिर्फ़ु दुबई वियो आहियां अच्छा जी दुबई में तव्हां मतिलबु परफॉर्म कयो आहे जी बिल्कुलु अच्छा घणा मतिलबु प्रोग्राम कया आहिनि हुते तक़रीबन 2-3 प्रोग्राम थिया 2017 में मां वियुमि शायदि हाणे कुझु ऑफर अचनि पिया दुबई मां सऊदी मां त उहो कुझु टाइम पहिरियों सीज़न हुयो शादियुनि जो रमज़ान खां पहिरीं ईद खां पहिरीं त पोइ उन में बिज़ी हुयासीं इंशाल्लाह मुंहिंजी दिली ख़्वाहिश आहे त मां इंशाल्लाह सऊदी अरब वञा ऐं उते अलाह साईं पंहिंजो दीदार नसीब करे वाह वाह उमिरो करे अचां ऐं इन खां वधीक पोइ बसि कुझु न खपे तमामु इहा मुंहिंजी दिली ख़्वाहिश आहे तमामु सुठी ख़्वाहिश आहे इहा ऐं इहा हर इंसान जी ख़्वाहिश हूंदी आहे त जेको असां उमिरो कयूं सो तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां एतिरो क़ीमती वक़्तु कढी असांजे हिन प्रोग्राम में आया हो ऐं जेको आहे ईद जे मौक़े ते जेको आहे उहो पंहिंजे व्यूअर्स खे को मैसेज ॾियणु चाहींदा हो व्यूअर्स खे इहो ई मैसेज ॾींदुमि त ख़ुशि रहो अलाह साईं जंहिंखे इज़त ॾे उन जी इज़त कयो हर कंहिंजे ख़ुशियुनि में ख़ुशि रहो बिल्कुलु ऐं पंहिंजे माउ पीउ जो इज़त कयो पंहिंजे फैमिली जो ख़्यालु कयो पंहिंजे दोस्तनि जो ख़्यालु कयो ऐं हर कंहिंजे ख़ुशियुनि में ख़ुशि हुजो ऐं बजाए हसद ऐं साड़ करण खां बहितर आहे तव्हां पाण ॾे फोकस कयो ऐं महिनत जी करण जी कोशिशि कयो बिल्कुलु त इनशाला तव्हां खां बि मंज़िल परे न आहे पोइ कंहिं बि शोबे में हुजे बिल्कुलु बिल्कुलु तमामु सुठो मैसेज आहे ऐं हमेशह मां बि किथे बि वेंदी आहियां कंहिं बि चैनल ते त इहो मैसेज ॾींदी आहियां त जेको बि इंसानु अॻिते वधे थो पंहिंजी महिनत सां थो वधे अगरि पंहिंजी महिनत सां नथो वधे त पंहिंजे नसीब सां थो वधे बिल्कुलु सही ॻाल्हि सो उन खां मतिलबु तव्हां जेको आहे सड़णु छॾे ॾियो आहे कोशिशि कयो त पाण त ॾिसो त मूं में कहिड़ी कमी आहे ऐं कोमल में कहिड़ी खूबी आहे जो अॻिते आहे गिरेवान में झाके जी पोइ त मां ॾिसां मूं में कहिड़ी कमी आहे जो जंहिंजे करे मां अॻिते नथो वधी सघां बिल्कुलु चाहे कहिड़ो बि फील्ड हुजे ज़रूरी न आहे फनकारी फील्ड हुजे बिल्कुलु त पोइ पंहिंजे उन्हनि शयुनि खे माण्हू दुरुस्त करण जी कोशिशि करे ऐं सभिनी जो ख़ैरु ख़्वाह हुजे त इनशाला उनजा बेड़ा पार हूंदा अच्छा हाणे जेको आहे वेंदे वेंदे असां तव्हां खां ॿुधंदासीं हिकिड़ो मशहूरु तव्हांजो जेको कलाम आहे अल्लाह बेली मैयारा उहो तव्हां खां ज़रूरु असांखे ॿुधणो आहे तमामु मशहूरु तव्हांजो उहो कलाम आहे सो जी व्यूअर्स ही ईद जो स्पेशल प्रोग्राम हुयो असां तव्हां सां गॾु हुयासीं सो उमेदु आहे त तव्हां इहो प्रोग्राम ॾिठो हूंदो ऐं ज़रूरु इंजॉय कयो हूंदो सो हाणे जेको आहे असांजो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुची चुको आहे सो वेंदे वेंदे असां जेको आहे शाहिद भंगवार साहब खां कलाम ॿुधंदासीं अल्लाह बेली मैयारा सो काॾे बि न वञिजो वरी हिकु नए प्रोग्राम सां गॾु तव्हां सां गॾु मौजूदु हूंदासीं सो ॾिसंदा रहो सिंध म्यूज़िक सिंध टीवी थैंक यू हीउ गीत मां सभिनी सिंध वासियुनि खे ऐं सभिनी बलोचिस्तान वासियुनि खे पूरे पाकिस्तान वारनि खे ऐं जेके
पाकिस्तान खां ॿाहिरि रहनि था, सऊदी, दुबई, ॿाहिरि मुल्क जेके मुंहिंजा परस्तार आहिनि गीत उन सभिनी खे डेडिकेट थो कयां ऐं स्पेशली सिंध टीवी मतिलबु असांखे नथा कयो तव्हां। तव्हांखे त पहिरियों एडवांस में ई करे छॾियोसीं न डेडिकेट बाबा। अच्छा अच्छा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। हर शो में हर इवेंट में गॾु हूंदा आहियूं पाण। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। कूजे बाज़ परेशान रोवा सेवण दरबारा अल्लाह मिलाइनी यारा घूम गो शमन मिराणी गुशी आख्त कूजे क्रमाना देह पदेहा थराना आख्त कूजे क्रमाना देह पदेहा थराना रोगा सेवन दरबारा रोगा बुठल दरबारा हो अल्लाह मेली मैयारा हो अल्लाह मेली मैयारा हो अल्लाह मेली मैयारा हो अल्लाह मेली मैयारा आख्त कूजे क्रमाना देह पदेहा थराना आख्त कूजे क्रमाना देह पदेहा थराना रोगा सेवन दरबारा रोगा बुठल दरबारा हो अल्लाह मेली मैयारा हो अल्लाह मेली मैयारा हो अल्लाह मेली मैयारा हो अल्लाह मेली मैयारा मेली मैयारा मेली मैयारा है मेली मैयारा मेली मैयारा। है दर्द जुदाई है गाहे खल्क खुदाई है दर्द जुदाई है गाहे खल्क खुदाई है तंगे रूह पदीदारा तंगे रूह पदीदारा हो अल्लाह मेली मैयारा हो अल्लाह मेली मैयारा हो अल्लाह मेली मैयारा है अल्लाह मेली मैयारा। अंतर अस तुसया ने रूह दर्द रवगा नहीं अंतर अस तुसया ने रूह दर्द रवगा नहीं साथ दवाई बीमारा साथ दवाई बीमारा हो अल्लाह मेली मैयारा हो अल्लाह मेली मैयारा हो अल्लाह मेली मैयारा है अल्लाह मेली मैयारा मेली मैयारा मेली मैयारा है मेली मैयारा मेली मैयारा। यखे शेर मजारी है धूमी दुख खुमारी है यखे शेर मजारी है धूमी दुख खुमारी है दुए बुर्रग जाना रह दुए बुर्रग जाना रह हो अल्लाह मेली मैयारा हो अल्लाह मेली मैयारा हो अल्लाह मेली मैयारा है अल्लाह मेली मैयारा आख्त कूजे क्रमाना देह पदेहा थराना आख्त कूजे क्रमाना देह पदेहा थराना रोगा सेवन दरबारा रोगा अनवर दरबारा हो अल्लाह मेली मैयारा 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 हो अल्लाह मेली मैयारा।
सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।